अॼु जुमे जी रात आहे, मां भी घणो वाइज न कंदुसि छो त मतां को ॿियो बि कमकार हुजे तव्हांखे। ऐं जुमे जे राति जागजो घणो छो त शाबाश शरीफ पेट्रोल चाढ़ींदो आहे जुमे जो रात। ख़बर अथसि न ही पंहिंजो पेट्रोल पिया कढनि। बस कर कंजा छो त कंदकोट मदीने में जे आशिकनि जो मरकज़ आहे। मदीने वारे जा आशिक अॼु जुमे जी रात आहे, मां भी घणो वाइज न कंदुसि छो त मतां को ॿियो बि कमकार हुजे तव्हांखे। ऐं जुमे जे राति जागजो घणो छो त शाबाश शरीफ पेट्रोल चाढ़ींदो आहे जुमे जो रात। ख़बर अथसि न ही पंहिंजो पेट्रोल पिया कढनि। बस कर कंजा खुदा जो कसम जमीयत कल भी अवाम सां गॾु ही, अॼु भी अवाम सां गॾु। आलमन जा आशिक ॾाढा जो सबा अल्लाहुम्मा सल्ली अला इसम मोहम्मदिन जिस्म मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मद हुआ सरमत सरमतन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना। जो ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मदीने में घणो करे त मूं सां गॾु हलंदो पर टिकेट पाण भरींदो। चाचड़ था चवनि तोखे भी वठी हलंदासीं छो त पैसे वारा मदीने न वेंदा। पैसे वारा दुबई शारजा लंडन मदीने उहे वेंदा जंहिंजी क़िस्मत भली हुजे। मज़ो न आहे राजा हाजी इमदादुल्लाह के अल्लाह बरकत दे। हर साल साल में ॿ दफ़ा पुछो त घणा पेट्रोल पंप अथसि। हिकिड़ो पैसे वाला मदीने वेंदा छा न? मदीने उहे वेंदा जंहिंजी दिलि मदीने वारे साईं सां। मज़ो न आहे राजा इंतहाई लंबो चौड़ो सफर करे शाह अब्दुल लतीफ बिजाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह याम धारी बग चाचर साहब जी दावत थे असर का वठी नातियूं थियो आहिनि। मुफ्ती अब्दुल वाहिद साहब जो बयान थियो आहे। अलहाज इमदादुल्लाह साहब जो जबरदस्त पर ख़ल्क़ ॾिस मांखे पक पई त ही मोहम्मद जा आशिक। मज़ो न आहे राजा पर अञा हिकिड़ो वॾो मौलवी पोइते आहे हज़रत मौलाना भत्त जेको चांवर घणा खाईंदो उनखे टे फ़ाइदा थींदा। टे हिकिड़ो फ़ाइदो कहिड़ो थींदो न जे घर चोर न ईंदा। सॼी राति पियो खंगंदो चोर औंठो चोरनि तंग कयो अथव न कंद कोट वारो पोड़े के टे थाल भत जा खाराए गेट ते घट विझी ॾियोसि पर हे भत वारा न आहिनि, हे मोहम्मद जा आशिक। असां जमियत वारनि जो अक़ीदो आहे जे रब जो ज़िक्र इबादत आहे ईअं मिठे मोहम्मद जो ज़िक्र भी इबादत आहे। नंढा न वॾा वह जाए केड़ी आ जाते मिठे मोहम्मद जो जिक्र ना। आदम अलैहिस्सलाम जे तौबा में मिठे मोहम्मद जो जिक्र, नूह अलैहिस्सलाम जे डेड़ी में मिठे मोहम्मद जो जिक्र, ईसा रूहुल्लाह जे बिशारतन में मिठे मोहम्मद जो जिक्र, नबियन जे ज़बान ते मिठे मोहम्मद जो जिक्र, आलमन जे ज़बान ते मिठे मोहम्मद जो जिक्र, शायरन जे ज़बान ते मिठे मोहम्मद जो जिक्र। रब तो चाहे वरफाना लक ज़िक्रका कायनात में कदम न रखी सजी दुनिया मां रब तो मोहम्मद ते मस्त कई। आशिक़ रसूल भैया तबलक जजात हेठा अल्लाह खल्क़ जिस बड़े वाजाम धड़ी बख्शा
छो त असांजे नबी साईं जो नालो आहे मोहम्मद। ब दफ़ा था चप चुमियूं केड़ा सोहना है नाम मोहम्मद मेरी दिल दी तार हिलावे। ये अग में जेको लॉकडाउन लगो ना लॉकडाउन मुझे एसपी घुरायो जे लॉकडाउन माना मुझे अॻियों भी बंद त पोयों भी बंद। हाणे वरी आयो तो स्मार्ट लॉकडाउन। छा मतलब स्मार्ट सब कम अंदर में कयो। ओ तॾहिं हिकिड़ो ईसाई आयो कई स्कूल जे विजिट थे मां उनखे जो नबी साईं जो कलमो पढ़ जे न मुझे पढ़ जे न मुझे पढ़ जे न मुझे नबी साईं जो नालो छा आहे जे मोहम्मद। मुझे वरी ॿुधा जे मोहम्मद वरी ॿुध टियों दफ़ो जो साईं जो नालो वतई अखियुनि मां ॻोड़ा वही विया रोई पियो टिशू कढी ॻोड़ा उगई मुझो मञेस बि नथो रोए छो थो। ईसाई जो जवाब क्रिश्चन जो जवाब जे मौलाना तहां जे नबी जो नालो अहिड़ो आहे जो सजन वठन तभी चप चुमियूं ॾियनि जे दुश्मन वठन तभी चप चुमियूं ॾियनि। आज के रसूल भाई तबलक जाजो हथ हेठा वो कटड़ो है खल कर अल्लाह बरकत दे साईं धानी ये कटी ने दने मुसलमान त आया पर दीवान भी आया। अल्लाह माल मुखे तो मिले सड़ो ता छो पर 500 ना थई मां समझो 75 अग में हिकिड़ो 75 जो नोट कढियो आके जा फोटो आयो तब हले न ने का मुंजो फोटो हणी पोया जल्द ब लिखी छ। अल्लाह मां कराची में बाथरूम मारो न पियो वठियो 100 रुपया दे तेल चढ़ियो वड़े वादन दादो आदम करो वड़े वादा हाय हाय खुदा इयो कम हलियो त मां हिक तई हले। हां मोबाइल इजी लोट का सवा न थीगा नाला भल्ला हैदराबाद मां छोकरे का जो नालो जादी जे सावण मुझो बे भाजो जे बादल मुझो टे भाजो जे बरसात मुझो ब माणे जो नालो खिमणो हुंदो। मुझे मौला अली जे घर जे इमाम हसन जाओ पहिरियों ॾाढा चओ अली अली चओ अली अली चओ अली अली मौला अली जा मुरीद बैयत भला बैयत जमीयत जो जलसो माना नारा छो त जमीयत वारा थव दीन जा चौकीदार नथा जो सुभा चौकीदार रड़ियो कंदो आ ना अरे केड़ो दाड़ीअ जा चौकीदार पटके जा चौकीदार मस्जिद जा चौकीदार मदरसे जा चौकीदार इस्लाम जा चौकीदार खुदा जो कसम आइन त जमीयत वाला बैयत बुलंद करो बैयत तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा। हाने वरी असां ने एकड़ो निकतो दांगी फकीर मांझी फकीर उर्फ दांगी फकीर वो तो जित कुरान में त नमाज आहे ही कान लानत थई तो कुरान सजे कुरान में नमाज लिखल मांझी त पी जो पुट ही ना अगे में छा चई माखे अन अब्बू आ न अमड़ तू टपाल वारे चाय जे डब्बे में निकतो लगाम जो इन दज्जाल के न त इनन जो इलाज असा वटा है
ओ नचे जो तो मुला हरामी इन्हनि जो इलाज असां वटि आहे ए नमाज ते भौके असां छॾियूं असांजा इमाम शहीदी नमाज में मौला अली जे बचड़नि जा मुरीद बईअ तबला बईअ तरह घणी बसे खल्क काॾो आया कसम थई अली जा हुबदार करबला मां बस सबक वॾा मिलिया सैयदन सजदो न छॾियो नथा जो सुभान छाबला कंद गोड में सुभान अल्लाह ते टेक साजा डाजा करबला में अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान गोठ कासिम कुर्बान अब्बास जबाजू कटा 72 साथी गुठा जतो शमरा माके बच्चा प्यारा नान हुसैन के रब जी नमाज प्यार क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन नेज़े पे सरता जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन ने नाने के दीन पर हर चीज वार दी कुछ भी न अपने पास बचाया हुसैन ने खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन हैदरी हसायो अली कारी हो कुरान समझ अली हाजी हो काबू समझ अली नमाजी हो मस्जिद समझ अली दीनदार दीन समझ अली जो बचड़ो मुझे मौला हुसैन सत्ते में शहीद क्यों मुझे कायद शहीद अल्लामा डॉक्टर खालिद शहीद क्यों सिर सजदे में आए भाइयों तो बुलंद करे शहीद अदा भाइयों नारे तकबीर शहीद इस्लाम डॉक्टर खालिद महमूद सुमरो नारे तकबीर तू गुंडा गन मशीन जा इधे सर विरंदई डंडन जा ये गाल न समझाए बारानी मता अटके जमीयत वारन जा टुकरा करो ची भाठी संद संद के भल काठी या ट्रैंकुन जा गोला हणी भल सा के बू साठी हो पर हट बो न हाणे पोइते जो इंशाअल्लाह मजो ना ए डाका तहा मौलाना इदरीस के शहीद करे गोली वाणी तक तक हाल तक के शहीद करे गोली वाणी रक्त में बेंजारे ता समझो जमीयत हटंदी रुकंदी झुकंदी ना जान ईंदा से पर मोहम्मद जे दीन ते पैरो ईंदा से नारे भैया तकबीर जमीयत उलमा इस्लाम शान मोहम्मद मुस्तफा वेड़ा पुट खालिद जा असांजे अक्सरियत जा फैसला जनाजा कंदा इलेक्शन में जब तार माल हलाइंदा ऐं तहां वेरे सुधरियल कौम हो जो सिगरेट जे पैकेट ते पोलिंग खटे आ वडेरा सिगरेट मोकल बाकी तू छुटल हलड़ी सिंधी कौम वाह जो सूरत पर हाणे मुल्क जो आयो मठ जो मुल्क जो वजीर आजम मौलाना फजल रहमान जैसे यह गाल वणी आ डाजा जो सुबह मजो ना आए डाजा हिन हिन गंजे भी बूटो न बारियो अमेरिका ईरान वरी भगाए ने हिन पट्टे वाले का फैसलो शाहबालू कंदो फैसला अमेरिका जो सफीर बर्तानिया जो सफीर चाइना जो सफीर ईरान जो सफीर चारई सफीर मौलाना फजल रहमान जे बैठक ते जी बैठा जे फैसलो कंदो त मौलाना फजल रहमान नारे तकबीर कायदे जमीयत मौलाना फजल
फजलुर रहमान वड़े वा दादा आदम तो जेको थई दब खलकतरे से न में तो घणा छड़ा आया छो त जुम्मे जे रात छड़ा सप्पा वांदा शादियूं कयो हणी रेहाना हाणे मुल्क जो वायु मटिजे पियो पाकिस्तान जो वजीर आज़म मौलाना फजल रहमान सिंध जो वजीर आला भाऊ राशिद नेताजो सुभान अल्लाह कश्मीर जो एसपी जमालुद्दीन होगा ही कंदकोट जो एसएचओ धनी बख्श चाचर तहां न पढ़जो नमाज खुदा जो कसम जे पढ़ी तो का जगह तहां के न पढ़ असां जी दाढ़ी हुंदी हित तहां वारी हुंदी हित नौजवान छोकरियों त पर्दो कंदियूं पर पोड़ियूं खगियूं 90 साल जूं जो बूथ सुकी छुआरे एड़ो थी ये भी चवंदी वदी बुरके चादे मुल्ले छिते दे असा छिता जाऊं वायदा करे 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 नबी से मुझे मौला अली के सडियो अली पंजन कमने में उम्मत के चौ लेट नखन पंज सुभान अल्लाह चौधरी रिवायत पढ़ा मजो ना है राजा असा का नफरत न कर भलिया हे दे भी है तेरा अली अली जा भैया तेरा नगर नगर गली गली नगर नगर गली गली मां साईं धनी बख्शा चढ़ के चवंदो हे मुंहिंजो यार न तमाके कंदपुर में जा एड़ा प्रोग्राम मिलंदा आहिनि सिर्फ हिन जे थी काॾे लतीफ काॾे कंदपुर मां चवंदमि मूंखे 9 बजे वारो रे मूंखे चवंदा मुंहिंजे जलसे जो घोट आहीं तूं घोट वियो त जंग वडो शायर थई धनी बख्श चाचा अगे में मुआशरे ते शेर चई ठकाव कटई जे कम कोरट जा बि लही विया अन्या मूंखे टाइम ना आहे न त जो 94 फैसला मौला अली जा ॿुधायो असां का नफ़रत न कर भलिया तहांजे लाइ बि 15-20 देगियूं हे असां के जेके माल खाराया अथई हीअं मच्छी थो चवां मथां ॿियो कुझु सम्झो कुझु खिलो बि सही रुगो वांगण जहिड़ो बूथ कयो शायर तई धनी बख्श चाचर आज इमदादुल्लाह केड़ी शायरी ईमान ता न दहाने केड़ी शायरी कढी तो छा गाल कया तुने नेणन जी तुम धप जे पई में जे छेणन असा एकड़ो हाने निकतो आ ओडे नवाब शाह बेलचे जड़ो बूथ तो खां भलो आ नलको अल्लाह असा न बिन में न टिन में तू आए ही पादरन शायर तई धनी बख्श चाचर से रफीक मचाम रोटी शहजादो पूरो थी वियो हेड़े शहजादा नालो ही दिसकेड़ो हाय हाय असां का नफरत न कर भलिया हेदे भी हैदर अली अलिया अदला साने तुम भी हलिया हेदे भी हैदर अली अलिया असा हैदर जा खलक दिसो खलक असा हैदर जा हुबदार आयो कंदा आले नबी असा प्यार आयो जंजो अहल बैतन सा प्यार न आ तंजे कलमे थे इतबार न आ
तिन तड़ियलन खां असी धार आयूं असां हैदर जा असांजे अक्सरियत जा फैसला जनाज़ा कंदा इलेक्शन ना हाने केपीके जो वड्डे में वड्डो जनाज़ो उन जे तारीख़ में एड़ो जनाज़ो ना डॉक्टर साहब जो जनाज़ो मां वटि कागज अखबार पई 14 लख माण्हू पीपीए जे वज़ीर चयो त अॼु असांखे ख़बर पई त लाड़काणे वारनि जूं दिलियूं डॉक्टर ख़ालिद सां गॾु अक्सरियत जा फैसला इलेक्शन कंदी आहे छा न आशिक़े कुरान हज़रत इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह बादशाह जा विड़ी पियो कुरान ख़ातिर नथा जो सुभान अल्लाह बैयत बुलंद करे उलमा के सलाम बैयत करे ये वरी बक कना आलमन थे आणि ईदा जे पे न कंदा कोटा वारो उसा कंदा न ट्रे कम कजो उसा कयो न ट्रे कम गोश्त जो गरीबन के कुर्बानी जो चमड़ो जो साईं धनी बख्श चाचड़ जे मदरसे हदाद जो उनन के आलमन के अदाकारन की तारीफ कयो आलमन के गारियूं ॾियो लानत तव्हांजे ज़िंदगीअ ते आलम असांजे ईमान जा चौकीदार आलम नबीअ जा वारिस अली उम्मत खे न्यापो ॾिजां त पंजनि कमनि में लेट न कनि सुभान अल्लाह जो रिवायत पढ़ा जुम्मे जी रात हिकिड़ो बि घर नथो वञे तव्हां वटि एसपी बि भलो आयो आहे ऐं लिगारी बि हिकिड़ो भलो आहे नालो छा अथसि वड़े वा खलील लिगारी खाड़ेलनि खे पकड़े दस जल दादा वड़े वा खलील लिगारी कश्मोर कंध कोट में खुदा जो कसमाई थाड़े लंजो सफायो वड़े वा खलील बैहत बुलंद करे खलील के सलाम बैहत ना असा के कम तो वणे चम्मू ना ओडे यार मुखे भी फुरे यार फुरे मुखां धारे ले जेकम बात टपी विया पो सूबेदार पुछे पियो घणा जरा मुखे पिया फुरन मां गणा पियो त घणा जरा वरी बियो जमानदार सही कपड़ा केड़े रंग जा मुखे हिते किलेशन पया मुजो मुट पियो वहे मुखे इया खबर कोनी त छड़ो जुबो आ कांच बि आहे अलाई कान वड़ेवा एसपी कांकरा वड़ेवा खलील लिगारी कादेवा जेके मोटरसाइकिलियों पूरी ना दस जरे थे मुल्लो मोहो वड़ेवा सिकंदर पमारा पांजे मासूम बच्चन जी शहादत कबूल कई पर लुटेरन सा सुलोना गोलन जो घाट पड़ाए पैगाम ॾिनई त खुदा जे ख़ल्क़ ला असांजा बच्चा असांजी जान भी हाज़िर नारे बैयत बुलंद करे पमारत बैयत ना सिंध पुलिस नारे तकबीर लाउड धनी बख्श अज भलो कर कसम जी खुदा
लाउड भलो आहे पर लाउड वारे जो मार्कूं घटि तॾहिं चुम त खपे कम चम खे छा कबो पर हाणे खड़ा वरी चम जो अली पंजन कमन में लेठ न कर या रसूल अल्लाह केड़ा मेहमान अचई मानी खान में तेल न कर हमारी पुछंदा आयो थदो हलंदो गरम हलंदो पापा खाई खाई गुर्दे मेहमान जा गुर्दा पिया सूर कर मौला अली तो जमा के दुनिया में टे शयूं प्यारियूं नबी जो गुस्ताख हुजे तलवार अली जी हुजे मुंडी लायास कंध को मेरे पोना छा चवना आहिनि कावड़ हरे में चोर अचे न मैं काने कुछ न चो चो वे चाय पी पो जेको पोड़ हो चवई न कावड़ हराम यो दुनाली खणी डस 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 असां नबी जे गुस्ताख सां लड़ंदासे कातियानी कुत्ते सां जो त मोहम्मद जे खत्म नबूवत जा नारा हणंदासे आज के रसूल बैयत तबलत कयो बैयत तकबीर नारे तकबीर अटे नारो नथो अचई हाणो न जमिया ओ जमिया जो हीरो आयो थी एजाज सिंधी अली भी से केड़ी प्यारी आ गर्मियों हो जन अली के रोज हो हुजे रोज़ो त अथवई ईद खां पो जेका अगली ईद गुजरी ना रमजान त हो ट्रेनिंग फौजी ट्रेनिंग कनान ड्यूटी पोआ पुलिस ट्रेनिंग कलिया ड्यूटी पोआ रमजान हो ट्रेनिंग त रोजे में हलाल पियण भी छड खाण भी छड रमजान में रोजे जे करे हलाल छडियो हुई ना हाने सजी जिंदगी हराम जे वेझो न वंजा यो रोजो आ जे रमजान में पांजी छडी आई न रोजे जे करे हाने सजी जिंदगी पराई दे अख न खण जा मुजो वक्त पुजे ना मां लसन छोड़न के भी अली मेहमान अच्छे मानी खाने में देर न कर नमाज जो टाइम थे पढ़ने में देर न करे ईशा में गुंजाइश है कर्ज थी वने ता गंदा कोटा वारन के उधर ते रेल मिले न टीटी सूदी काई हाने सगरन ने फोनियो अचण शुरू थियो पौना 12 दा जन वरी आए भी जुम्मे जी रात जुम्मे जे रात सगरे मान मडे फोन न कंदा क्यों असांजा छोरा वरी मौलवी मोकल ते विंदो न जुम्मे हलो साईं किताई घर क्या प्या करींदाई थ्रेशर पे हलाइंदा जनाजो तैयार थे दफनाने में देर न कजा आखिरी तक दोना आखिरी तक आखिरी न्याणी पुट वडो थे असांजी हुकूमत आई ना त मां थींदुम छड़न जो वजीर खुदाई बिस्कुट पड़ी निकाह विड़ाए पढ़ाए छिक थिरे छड़ हल जेके छोरे में अड़ी आ न ठोके पर ना सालन सर मां तू हो न दे त मुखे चई जा हाय दुआ कयो अल्लाह इन महफिल नात के पांजे अर्श ते कबूल अल्लाह साईं धनी बख्श जी उम्र में बरकत दे हर साल हेडो बड़ो इज्तिमा महबूब जे सना में मोहब्बत में इश्क में जुम्मे जी रात रब रुगो न क़यामत में एतरो चए त जुम्मे जी रात जी मुझे महबूब जी सना बुधी हवा मां माफ करे जन्नत दई छे